अऊज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला अहलिहा वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बादु फ़क़द क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल इस्लामु हुस्नुल ख़ुल्क़ि। मुंहिंजी ॿी नशस्त अख़लाक़ जे मौज़ू जे बारे में आहे। जेका पहिरीं नशस्त गुफ़्तगू गुज़री वई उन में मूं इहो अर्ज़ु कयो हो त अख़लाक़ जी क़ीमत छा आहे ऐं अख़लाक़ जो मर्तबो ऐं शान छा आहे। मुंहिंजी इन ॿी नशस्त में मां अख़लाक़ जी अहमियत ऐं अख़लाक़ जूं जेके बरकतूं आहिनि उन जे बारे में गुफ़्तगू करणु चाहियां थो। सभ खां पहिरियां अख़लाक़ जी अहमियत छा आहे इन जे बारे में नबी अकरम फरमाइनि था अल इस्लामु हुस्नुल ख़ुल्क़ि। इस्लाम यानी इस्लाम जो ॿियो नालो इहो आहे त जंहिं वटि बहितरीन अख़लाक़ आहे, सुहिणो इख़लाक़ आहे, उन वटि इस्लाम आहे। अल इस्लामु हुस्नु ख़ुल्क़ि यानी इस्लाम जो ॿियो नालो यानी छा आहे त उन वटि बहितरीन इख़लाक़ हुजे। जेको मुस्लमान आहे, जेको मोमिन आहे, उन जो बहितरीन इख़लाक़ हुजणु खपे। वरी नबी अकरम फरमाइनि था हुस्नुल ख़ुल्क़ि निस्फ़ुद्दीन। बहितरीन अख़लाक़, सुहिणो कलाम, सुहिणी गुफ़्तार अधु दीन आहे। यानी ॿिए लफ़्ज़ मां ईअं चवां, जेको इंसान पंहिंजे अख़लाक़ खे सुधारे, सुहिणो बणाए त उन पंहिंजो अधु दीन छा आहे महफ़ूज़ कयो। मौला अमीर अलैहिस्सलाम फरमाइनि था त हुस्नुल ख़ुल्क़ि रासो कुल्ले बिर्रिन। सुहिणो इख़लाक़, बहितरीन कलाम, सुहिणी गुफ़्तार, हुस्न रासो कुल्ले बिर्रिन यानी हर नेकी जी शनास आहे। नेकी जी जेका शनास सुञाणप हूंदी आहे उहो छा आहे बहितरीन अख़लाक़ आहे। जंहिं वटि बहितरीन अख़लाक़ आहे उन नेकी जी सुञाणप इहो अख़लाक़ आहे। ही हुयूं अख़लाक़ जी अहमियत जे बारे में। हाणे अख़लाक़ जूं बरकतूं छा आहिनि इन जे बारे में नबी अकरम फरमाइनि था त जंहिं वटि अख़लाक़ आहे उन जी बरकत इहा आहे त हुस्नुल ख़ुल्क़ि युस्बितुल मवद्दत। जंहिं वटि बहितरीन अख़लाक़ आहे उन जूं मोहबतूं, उन जूं दोस्तियूं, उन जूं भाइपियूं सलामत ऐं साबित रहनि थियूं। यानी जंहिं वटि बहितरीन अख़लाक़ आहे त उन जूं दोस्तियूं, उन जी मवद्दत, उन जी मोहबत साबित रहे थी। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था हुस्नुल ख़ुल्क़ि यज़ीदु फ़िर रिज़्क़ि। अख़लाक़ जी बरकत इहा आहे त तव्हांजे जंहिं वटि अख़लाक़ हूंदो उन जे रिज़्क़ में छा हूंदी बरकत ई बरकत हूंदी। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।